नाज़रीन, खैरपुर जे अवाम पेट्रोल जे अघनि में वाध वारे हुकूमती फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। ॾिसूं था हरीश कुमार जी रिपोर्ट। एक तरफ़ कोरोना ऐं लॉकडाउन जे करे जेको आहे शहरी सख़्त परेशान ऐं ॾुखियानि खे मुंहुं ॾे रहिया आहिनि, त ॿी तरफ़ वरी वफ़ाक़ी सरकार पारां फ़ी लीटर पेट्रोल ते 25 रुपयनि खां जेको वधीक मुक़ररु करे अघु वधाया विया आहिनि। उन खां पोइ सूरत हाल खे ॾिसूं था त शहरी कीअं था ॾिसनि। नज़ीर अहमद फुलपोटो सरपरस्ती आला सचल अंजमन ताजरान खैरपुर। असांखे सम्झ में नथी ॻाल्हि अचे पई त जॾहिं हिकिड़ो अञा टाइम बि हुयो 5 खां 7 ॾींहंनि जो, हमेशह जॾहिं रेट इशू थींदा आहिनि, इहे त 1 तारीख़ में थींदा आहिनि, हीअ जेको रेट इशू थिया आहिनि इहे थिया आहिनि 24-25 तारीख़ ते। हीअ जेको 25 रुपया हिकु टाइम चाढ़णु, इहे पाकिस्तान जे अवाम ग़रीब अवाम सां नाजाइज़ी आहे। सरमाएदार त सरमाएदार, उनखे परवाह न आहे, पर सॼो असांजो जेको हीउ सिस्टम हले थो, हीउ पेट्रोल ते ऐं डीज़ल ते हले थो पियो। हिकु राति में 25 रुपया लीटर ते चाढ़णु इहा सरासर नाजाइज़ी आहे, इहा न थियणु घुरिजे आहे। ऑलरेडी जेको असां हिकिड़े लॉकडाउन जी सिचुएशन ऐं कोरोना जी सिचुएशन में गुज़री रहिया आहियूं, उन सां गॾोगॾु तव्हां ॾिठो हूंदो त वफ़ाक़ी हुकूमत हिन बजट में कंहिं क़िस्म जो कोई रिलीफ न रखियो आहे नंढनि ताजरनि लाइ या आवाम जे लाइ। उन खां मथां वरी पोइ पेट्रोल जो बम केरे करे असां सां इहा इंतिहाई ज़ुल्म कयो वियो आहे। असांजी इहा वसवारनि खे पुरज़ोर गुज़ारिश आहे त महिरबानी करे इन फ़ैसिले खे वापसि वरितो वञे। जीअं त वफ़ाक़ पेट्रोल जे अघनि में वाध जे करे अॻे माण्हू परेशान लॻा पिया आहिनि लॉकडाउन जे करे, महिरबानी करे इहा जेको नोटिफिकेशन वापसि वधे पेट्रोल सस्तो कयो वञे। राति में 25-30 रुपया पेट्रोल वधाए छॾियो अथऊं, असां लाइ इहा ॾाढो मुश्किल थी वियो आहे। हिकु त लॉकडाउन लॻल पई आहे, ॿियो माण्हू निकिरनि नथा, पैसो माण्हू काॾां कमाए काॾां खाए। जी बिल्कुलु, खैरपुर वासियुनि वफ़ाक़ी सरकार पारां जेके पेट्रोल जा अघु वधाया विया आहिनि, इन सारे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो आहे ऐं खैरपुर वासियुनि शहरनि जेको आहे सो हुकाम आला खां पुरज़ोर मुतालबो कंदे घुर कयो आहे त पेट्रोल जा जेके वधायल अघ आहिनि उन्हनि खे वापसि कया वञनि। लॉकडाउन जे करे असां अॻे परेशानी ऐं ॾुखियानि में गुज़ारे रहिया आहियूं, तंहिंजे करे इहो जेको इज़ाफ़ी बम आहे असां वटां इहो हटायो वञे। कैमरामैन मोहम्मद अली मल्लाह सां गॾु हरीश कुमार, मेहरान टीवी न्यूज़, खैरपुर।